والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين محمد وآله وصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واللذان يأتيانها منكم فآذوهما فإن تابا وأصلحا فأعرضوا عنهما إن الله كان توابا رحيما صدق الله العظيم صدق رسوله النبي الكريم अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो तव्हां मां जेकॾहिं केरु ॿ ॼणा बेहयाई जो कमु कनि ग़लति कमु कनि फ़आज़ूहुमा पोइ उन्हनि खे तव्हां ईज़ा ॾियो सज़ा ॾियो उन्हनि खे सज़ा कहिड़ी जेका अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे कलाम मजीद में मुक़ररु फरमाई आहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी वज़ाहत फरमाई आहे व इन ताबा पोइ जेकॾहिं तौबह कनि व असलहा ऐं इसलाह कनि व आरिदू अनहुमा उनखां पोइ तव्हां उन्हनि खां रुख़ पंहिंजो मोड़ियो इन अल्लाह कान तव्वाब रहीमा बेशक अल्लाह ताला तौबह क़बूल कंदड़ ऐं रहम कंदड़ आहे यानी त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿाननि खे बुरे कम खां बेहयाई खां बचाइणु चाहे थो पियो इन में तव्हांजी इफ़त सलामत रहे तव्हांजी पाक दामिनी सलामत रहे जिन इंसान खां बेहयाई जो अमल थींदो आहे न अल्लाह ताला जे महबूब करीम सलाम जी ज़ात बाबरकात फरमाए जॾहिं इहो कमु करे थो त उन वक़्तु उनजे वजूद मां ईमान निकिरी वेंदो आहे यानी बेईमान थी करे इहो फेल कंदो आहे अल्लाह ताला हर मुसलमान खे बेहयाई बुराई खां बचाए हालातूं सख़्त आहिनि इंसान आज़माइश में आहे इम्तिहान में आहे हर तरफ़ खां यलगार आहे अहिड़े टेम जे अंदरि बाने खे घुरिजे त ख़ुदा जी पनाह खां सवाइ ॿियो को रस्तो आहे ई कोन अल्लाह जे दरवाज़े ते अचे ख़ुदा जी बारगाह जे अंदरि ख़ुदा खां पनाह घुरे ऐं पनाह ॾियण वारो उहो करीम रब आहे फरमाए त इन अल्लाह कान तवाब रहीमा बेशक अल्लाह ताला जेको आहे सो तौबह क़बूल कंदड़ ऐं रहम कंदड़ आहे हिन आयत करीमा जो बि मथी आयत मुबारक सां तालुक़ आहे जेका मनसूख़ आयत आहे हीअ बि उन हुकुम जे अंदरि दाख़िल आहे हीअ उन वक़्तु हुकुम हुयो जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़ानी ऐं ज़ानिया जे लाइ सज़ा मुक़ररु कोन कई पोइ जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे लाइ सज़ा वारियूं आयतुनि खे नाज़िल फरमायो त पोइ हीअ आयतूं मनसूख़ थी पयूं फरमाए त इन्नमा तौबतु अलल्लाह बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे मथां इहो रखियलु आहे जो पंहिंजी ॿाननि जी तौबह खे क़बूल फरमाए ऐं तौबह जो घणो वज़ीफ़ो पढ़णु घुरिजे जेतिरो थी सघे न इबादत करण खां पोइ रियादत करण खां पोइ बि तौबह जो वज़ीफ़ो पढ़णु घुरिजे गुनाह खां त पोइ लाज़िम आहे जल्दी जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अक्सर करे इस्तग़फ़ार पढ़ंदा हुआ अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि इहो नंढे में नंढो इस्तग़फ़ार आहे वॾो इस्तग़फ़ार जेको पंजो कलमो आहे छहनि कलमनि में जेको पढ़ूं था पिया उहो वॾो इस्तग़फ़ार आहे पर नंढो इहो ई जुमिलो इहा हिकिड़ी सिट जेकॾहिं माण्हुनि खे यादि आहे वरना यादि करणु घुरिजे ऐं अक्सर औक़ात तौबह वारी करणु घुरिजे तौबह वारी इन लफ़्ज़नि खे पढ़ी करे ख़ुदा जी तरफ़ ॾे रुजू करणु घुरिजे छो जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे बाने जी तौबह वधीक पसंदि आहे छो जो तौबह हमेशह उहो ई कंदो आहे जॾहिं उहो हार मञींदो आहे त मां तौबह थो कयां त माना हार मञाई त बाने जे वजूद में जॾहिं रस्मी तौबह त न आहे जो ज़बान ते तौबह जो लफ़्ज़ हुजे दिलि जे अंदरि इरादा बुरा हुजनि दिलि जे अंदरि गुनाह वारा मौजूद हुजनि गुनाह खे छॾे कोन ऐं तौबह ते ज़ोर लॻाए वेठो हुजे त माण्हू खे त ज़बान ऐं दिलि पाण में मिलेसि कोन थी पई पर जॾहिं सची दिलि सां अची माण्हू अल्लाह जे हुज़ूर जे अंदरि तौबह पेश कंदो आहे त अल्लाह ताला जी ज़ात बरकात पंहिंजे बाने जे इन अमल जे मथां इन तौबह जे मथां ॾाढो ख़ुशि थींदो आहे ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन गुनहगार बंदे जे मथां फ़ख़ुरु फरमाईंदो आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात में इन्नमा तौबतु अलल्लाह तौबह क़बूल करणु जेको आहे सो अल्लाह जो कमु अथव
लिल्लज़ीन यअमलून अस्सूअ बिजहालतिन, जिन शख़्सनि नादानी जे करे, बेसमझाई जे करे, बेरुखी जे करे जेकॾहिं बुरा गुनाह कयाऊं, सुम्म यतूबून मिन करीबिन, पोइ देरि नथा कनि बुराई करण खां पोइ, गुनाह करण खां पोइ, लग़्ज़िश थियण खां पोइ देरि नथा कनि ऐं जल्दी वरी तौबा जी तरफ़ ॾे रुजू कनि था। मिन करीबिन फउलाइक यतूबुल्लाहु अलैहिम, पोइ बेशक अल्लाह ताला जी ज़ाते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि ते, उन्हनि जे मथां तौबा खे क़बूल फरमाए थो। हकीमा, ऐं अल्लाह ताला ॼाणींदड़ हिकमत वारो आहे। हाणे हिन तौबा जे बाब जे अंदरि आयत जे आख़िरी हिसे में फरमाए त वकान अल्लाहु अलीमन हकीमा, ऐं मथी आयत में फरमाए त इन अल्लाह कान तव्वाब रहीमा, तौबा क़बूल कंदड़ ऐं रहम कंदड़ आहे। ऐं हिन में फरमाए त वकान अल्लाहु अलीमन हकीमा, ऐं अल्लाह ताला ॼाणींदड़ हिकमत वारो आहे। यानी जेको तौबा करणु अल्लाह जे हुज़ूर में अचे थो त अल्लाह खे, अल्लाह जी ज़ाते बाबरकात उनखे ॼाणे थो हुनजे दिलि जे अंदरि इरादो कहिड़ो आहे। ज़बान ते त तौबा करे थो पर बि ख़ुदा जी तरफ़ ॾे हिन जी रग़बत आहे या न आहे। यानी बानो अल्लाह ताला जे हुज़ूर में दिलि सां तौबा करे थो पियो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फंद पियो अल्लाह जे मथां इहो ज़रूरी आहे त ख़ुदा बि पंहिंजे बाने जे गुनाहनि खे बख़्शे छॾे, उनखे माफ़ी अता फ़रमाए। ऐं इन में छा आहे, माफ़ी जे अंदरि वॾियूं ॻाल्हियूं रखियल आहे, माफ़ी जे अंदरि वॾी हिकमत रखियल आहे। छो जो जॾहिं इंसान खे माफ़ी न मिलंदी आहे न त पोइ नाउमेद थी वेंदो आहे। जॾहिं नाउमेद थी वियो न त पोइ अञा बुराई में काहे पवंदो, माफ़ी जे न ॾिबी न अञा बुराई में काहे पवंदो, अञा बि उनखां गुनाह थींदा। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात माफ़ीअ जो दर खोले, यानी उमेद जो दरवाज़ो खोले छॾी त जीअं बाना मूं मां नाउमेद थियनि ई कोन। बरकात फरमायो त बाना जेकॾहिं तव्हां दिलि सां तौबा कंदो मां तव्हांजी तौबा खे। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला खां रवायत आहे, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो, हदीस कुदसी आहे, शैतान अल्लाह ताला जी बारगाह में चए त मूंखे पंहिंजी इज़त जो, तुंहिंजी इज़त ऐं तुंहिंजे जलाल जो तो मूंखे कसम आहे, या अल्लाह त मां तुंहिंजे ॿारनि खे जेसि ताईं उन्हनि जे वजूद में हयाती आहे तेसि ताईं मां उन्हनि खे गुमराह कंदोमांनि। मूंखे तुंहिंजी इज़त ऐं तुंहिंजे जलाल जो कसम आहे, मुंहिंजा मौला शैतान चयो त जेसि ताईं उनजे वजूदनि में रूह आहिनि मां तेसि ताईं उनखे भटकाईंदोमांनि, गुमराह कंदोमांनि। त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त मूंखे पंहिंजे इज़त ऐं जलाल जो कसम आहे, जेसि ताईं मुंहिंजा बाना मूंखां माफ़ी घुरंदा रहंदा मां अल्लाह बि उनखे बख़्शींदो रहंदोमांनि। यानी ख़ुदा उहो करीम आहे। शैतान बि पंहिंजी ॻाल्हि कई, पर अल्लाह ताला जी ज़ाते बि बाबरकात पंहिंजे रहमत जो इज़हार फरमायो। ऐं करीम रब इरशाद फरमाए जन खे गुमराह कंदे, बेराहो कंदे त मूं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो मां पंहिंजे इज़त ऐं जलाल जो कसम खणी मां ॻाल्हि थो कयां त जेसि ताईं बानो मुंहिंजे तरफ़ ॾे रुजू कंदो, जेसि ताईं मुंहिंजा बाना मुंहिंजी बारगाह में तौबा कंदा रहंदा मां अल्लाह बि उनखे बख़्शींदो रहंदोमांनि। माना त शैतान जी मशीन सॼी फेल थी वञे इन ॻाल्हि में, यानी बाननि खे अल्लाह पंहिंजी रहमत सां उनखे बख़्शे छॾींदो आहे। केॾा बि उन्हनि खे गुनाह कराए, भटकाए, बेराहो करे, पर जॾहिं उहो बानो हेॾा गुनाहनि जा अंबार खणी रब जे हुज़ूर में हाज़िर थिए थो पियो, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त मूं अल्लाह जे अॻियां नंढे वॾे जो को फ़र्क़ु ई कोन्हे को, जेतिरा बि गुनाह अथई तूं जेकॾहिं रुजू करीं थो त मूं अल्लाह जी रहमत जो दरवाज़ो तुंहिंजे लाइ खुलियल आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे तौबा करण जी ऐं सची दिलि सां तौबा करण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए, इस्तग़फ़ार पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अली वसल्लम।